नाज़रीन, हम ख़बर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में जारी छिकताण खां पोइ हुकूमत जी ख़ुसूसी वफ़द नवाब शाह पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, स्पीकर अयाज़ सादिक़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ख़ास उड़ाम ज़रिए नवाब शाह पहुता। ज़रिए मूजिब हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में जारी छिकताण ते ॻाल्हियूं कयूं वियूं। काफ़ी ॾींहंनि खां जारी लफ़्ज़ी जंग खां पोइ ही अहम अॻभाई थी आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि विच में बाज़ाब्ता मुलाक़ात थी आहे। हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़ुसूसी पैगाम बि पहुचायो आहे। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में जारी छिकताण खां पोइ हुकूमत जे ख़ुसूसी वफ़द नवाब शाह पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, स्पीकर अयाज़ सादिक़ ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ख़ास उड़ान ज़रिए नवाब शाह पहुता। ज़रिए मूजिब हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में जारी छिकताण ते ॻाल्हियूं कयूं वियूं। हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़ास पैगाम पहुचायो।